हैदराबाद जी नूरानी बस्ती वारे इलाइक़े में हिस्को जे सतायल शहरनि ट्रांसफार्मर तब्दील थियण ते दुहिल ऐं शरनाइनि ते रक़्स कयो आहे। इलाइक़े वासियुनि पारां ख़ुशी में ट्रांसफार्मर ते गुल निछावर करे पैसा बि घुरिया विया आहिनि, जंहिंजा वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी विया आहिनि। हिस्को सब डिवीज़न लियाकत कॉलोनी जो अमलो रात देर सां जीअं ई ठहियल ट्रांसफार्मर खणी इलाइक़े में पहुतो त शारी मासूम ॿारनि समेत घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। जन अमले जो इस्तक़बाल करे पंहिंजी ख़ुशीअ जो इज़हार कयो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त 4 ॾींहं अॻु बिजली जो ट्रांसफार्मर धमाके सबबि ख़राब थियण सबबि बिजली बंदि हुई, जंहिं करे गर्मी में बेहाल हुआसीं। चंदो करे हिस्को अमले के मरम्मत जा पैसा भी अदा कया। हिस्को अमले बिजली जो ट्रांसफार्मर लगाए शहरनि जी ख़ुशीअ में इज़ाफ़ो कयो ऐं रवाना थी विया, पर इलाइक़े वासी रात देर ताईं ख़ुशीअ जे इज़हार लाइ घिटिन में डांस कंदा रहिया। कैमरामैन मोहसिन अली सां गॾु शबीर अबड़ो, रोज़ाना धरती न्यूज़, हैदराबाद।